मुझे करीम रब फरमायो तुझा महबूब तुझा उम्मती नमाज पढ़ंदा मां रब नमाज में उनके पंहिंजो दीदार करायस। अक़िमिस्सलात इन्नस्सलात तन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकर। नमाज पढ़ो बेशक नमाज है वदन कबीरन गुनाहन खां बचाईंदी। नमाज पढ़ण सां तव्हांजो जिस्म पाक रहंदो, अंदर पाक रहंदो, अल्लाह जे करीब थींदो, अल्लाह जे रसूल जे करीब थींदो। नमाज पढ़ो। कुरान पाक में 700 भेरा अल्लाह ताला नमाज जो हुकुम कयो आहे। मुझा सोना मुर्शिद दिलबर साईं था हिकिड़ो शेर फरमाए, अदा बे नमाज़ी तो मुझो खौफ धार में यकीन मिठड़ा पंहिंजो रब विसार। अदा बे नमाज़ी ओ पढ़े जो नथो हिकिड़ी नमाज़ अदा 640 वरहा अदा आहे उनले अज़ाब मंझि हया जे जनाब वॾो सख़्तु इताब रहाए थो उनखे क़ादिर क़हार वेही कीन मिठड़ा पंहिंजो रब विसार। अदा बे नमाज़ी अदा बे नमाज़ी तुंहिंजो ख़ौफ धार वेही कीन मिठड़ा पंहिंजो रब विसार। नमाज जी माना है न्याज। नमाज जी माना चाहे न्याज माना आजिज़ी। जे महिल हीअं बाहूं ॿधी बीहे थो अल्लाह फरमाए थो मलाइको ॾिसो सभु कमकार छॾे रब जे आॾो कीअं आजिज़ थी बीठो आहे। रुको में वञे थो वरी रब थो फरमाए ॾिसो पंहिंजो सिधो कदम अल्लाह जे आॾो कीअं रुको में बीठो आहे। वरी सजदे में थो वञे रब थो फरमाए ॾिसो पंहिंजो नाज़ वारो सिर मूं रब जे आॾो कीअं झुकायो अथसि। मलाइको तव्हां शाहिद जो अल्लाह बख़्शे छॾियो। हिकिड़े फर्ज़ पढ़ी कमकार करे थो वरी फजर जी नमाज़ पढ़ी बेपारी ते आयो विच में जेके सजीरा गुनाह थिया अल्लाह उन बख़्शे माफ़ करे। यारा दोस्तो त हिन महीने मुबारक जी नमाज जी सालगिरह नमाज अल्लाह ताला जे तरफ़ां मुंहिंजे सुहिणे सरदार खे तोहफ़ो मिलियो आहे। त इहा नमाज तो असांखे छॾणी नाहे पढ़णी आहे। तव्हां पढ़ंदव न? सभु नियत कयो इंशाअल्लाह पढ़ंदा।